पंहिंजे साह खे गनीमत सम्झो। बादशाह पीर गौसे आज़म दस्तगीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जल्दी कयो जेसि ताईं ज़िंदगी जो दर खुलियल आहे। पंहिंजे साह खे गनीमत यानी तोहफ़ो सम्झो। अन क़रीब ही दर बंदि थी वेंदो। नेक कमनि खे गनीमत यानी तोहफ़ो सम्झो। तौबा जो दर खुलियल आहे, हिन खे गनीमत सम्झो। दुआ जो दर खुलियल आहे, दुआ जे दर खे गनीमत सम्झो। नेक इंसाननि जी सोहबत जो दर खुलियल आहे, उनखे गनीमत सम्झो यानी उन्हनि जी सोहबत में वेहो। अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा आमीन बिजाही ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुल्तान विलायत वलियन ते हुकूमत शहबाज खिताबत फानूस हिदायत अल्लाह जी रहमत आइन बाई से बरकत गौसे पाक गौसे पाक गौसे पाक गौसे पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।